मूसा मीर जो को बि ॾोह न आहे। मीर जे ख़िलाफ़ बख़्शल खे इस्तेमालु कयो वियो। जे बख़्शल खे इस्तेमालु न कनि हा न त मीर कॾहिं बि नवाब खान जी ज़बान ते यकीन न करे हा। वाह रे दरिया खान वाह, मीर सदा ही इस्तेमाल थियो आ। हुन पंहिंजो अकुल अॼु ताईं हलायो किथे आ? इहो त आहे पर बस दरिया, हाणे हिन मीर जी वकालत करण छॾे ॾे। दोखे सां ई सही, पर मीर दुश्मननि जो साथ ॾिनो आहे। कॾहिं बि हिन मीर खे बख़्श कोन कंदुसि। जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं आयो न, उते पूरो कंदोमांसि। नवाब खान खां वधीक जे दुश्मन आहे न त उहो असांजो दुश्मन आहे मीर। जेसे ते मीर खे ख़तम न कंदुसि तेतर सुख जो साह न खणंदुसि। तव्हां जेको फ़ैसिलो कयो न, मां तव्हां सां गॾु आहियां। मां मीर जी वकालत नथो कयां, जेकी हक़ीक़त आहे न मां तव्हांखे उन खां आगाह थो कयां। मञा थो दरिया खान, मञा थो त बख़्शल कमज़ोर पइजी वियो। नवाब खान पुलिस जे हथां बख़्शल खे माराइण जी धमकी ॾिनी, पोइ बख़्शल हारायो। पर मीर त आज़ाद हुयो न, पर उन छो नवाब जे चवण ते इहो ग़लति क़दम खयो? तव्हां जॾहिं न मीर खे धमकी ॾिनी त हू सच सम्झी वेठो। मञा थो मूं मीर खे धमकी ॾिनी ऐं कावड़ में ॾिनी हुअमि, पर मूं मूमल खे अगवा करण जो ख्वाब में बि कोन सोचो। मूसा, मीर वॾो मुनाफ़िक़ आहे दरिया खान। हू असां सां हर चकर मल वणंदो आयो आहे, जुठूं कयूं अथई। यार जे तव्हां हुनखे माफ़ कयो त भली कयो, पर मां हुनखे कतई माफ़ न कंदुसि। चाचा हाणे कंहिंखे बि माफ़ कोन कर, तूं बेफ़िक्र थी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।